अस्सलाम वालेकुम नाज़रीन। तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़। ऐं अॼोके हिन वीडियो में मां तव्हांखे सिंध जी तमामु मशहूरु गुलकारा माई भागी जी ज़िंदगी ऐं उन जे विछोड़े जे बारे में ॿुधाईंदुसि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त सिंध जी तमामु मशहूरु गुलकारा माई भागी जे विछोड़े खे 33 साल मुकमल थी चुका आहिनि, पर सकाफ़ती इदारनि का बि तकरीब हिन जे शान में न रिथी। केतिरा ई साल अवाम जी दिलनि ते राज कंदड़ गुलकारा माई भागी 1920 ईस्वी में डेपलो में जनम वरितो। संदसि वालदेन बि शादियुनि ऐं मुरादियुनि में ॻाईंदा हुआ। हिन राग जी सिखिया पंहिंजे वालिद खां वरिती। हिन जो हिकु गानो खड़ी नीम के नीचे खेसि शोहरत जी बुलंदी ते पहुचायो। हिन केतिरा ई अवार्ड माणिया। सदारती अवार्ड माणींदड़ लोक गुलकारा माई भागी जे विछोड़े खे 33 साल मुकमल थी चुका आहिनि। वरसी ॾियारे सकाफ़ती इदारनि खेसि विसारे छॾियो, जॾहिं त वरसी जे ॾियारे ग़रीबत सबबि माई भागी जे ख़ानदान पारां सिर्फ़ मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी वई। माई भागी थर जी पहिरीं गुलकारा हुई जेका पहिरियों भेरो मीडिया आॾो आई ऐं केतिरा ई साल आवाम जी दिलनि ते राज कंदी रही। लोक गीत ॻाए शोहरत माणींदड़ माई भागी 1920 ईस्वी में डेपलो शहर जे वहनियूं फ़कीर जे घर में जनम वरितो। माई भागी जो असुल नालो भाग भरी हो। हिन जो वालिद वहनियूं ऐं संदसि वालदा माई कसी शादियुनि मुरादियुनि ऐं ख़ुशियुनि में ॻाईंदा वॼाईंदा हुआ। अहिड़ी तरह माई भागी खे राग विरसे में मिलियो ऐं पंहिंजे वालिद खे ॾिसी हिन खे ॻाइण जो शौक़ु जाॻियो ऐं वालिद खां ई ॻाइण जी सिखिया वरिती। 16 सालनि जी उमिरि में हिन जी होती फ़कीर सां शादी थी। माई भागी अणपढ़ियल हूंदे बि हिन पंहिंजी गीतनि जी शाइरी बि पाण कई ऐं गीतनि जी कंपोज़िंग बि पाण कंदी हुई, जॾहिं त सवनि जी तादाद में हिन खे गीत यादि हुआ। 1967 ईस्वी में मारी जो मेलो ॻोठ भालवा में लॻो। हिन गुलकारा रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते हिन पहिरियों गीत तारुनि मंझां तरंदी अचां रिकॉर्ड करायो। पोइ गीतनि ॻाइण जो सिलसिलो हली पियो, जॾहिं त PTV ते हिन खे प्रोड्यूसर अब्दुल करीम बलोच मुतारिफ़ करायो ऐं PTV तां हिन हिकु गानो खड़ी नीम के नीचे ॻाए शोहरत जी बुलंदी ताईं पहुची वई। माई भागी सदारती अवार्ड खां सवाइ लतीफ़ अवार्ड, नेशनल अवार्ड, मारी अवार्ड ऐं ॿिया केतिरा अवार्ड माणिया। माई भागी 7 जुलाई 1986 ईस्वी ते अधरंगी जी बीमारी सबबि असां खां हमेशा लाइ पिछड़ी वई, पर असांखे अॼु ताईं बि यादि आहे। माई भागी हमेशा भिटाई ऐं समन सरकार जी हाज़ुरी भरींदी हुई। अल्लाह ताला उन्हनि जे सदके खेनि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए, आमीन। उमीद आहे दोस्तो त अॼु जो ही वीडियो तव्हांखे तमामु घणो वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, छो त दोस्तो तव्हांजे सब्सक्राइब करण सां तव्हांजो त कुझु कोन वेंदो, पर असांजी कुझु हौसला अफ़जाई थी वेंदी ऐं असां अहिड़ा ई सुठा मालूमाती वीडियो तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। ॿिए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।